असांजा सिंधी नौजवान अक्सर तव्हांखे मिलंदा त जेको आहे सो रोज़गार कोन्हे, बेरोज़गार आहियूं, तंगी आहे ऐं जेको आहे सो गुरबत आहे, असांजी कोई हेल्प नथो करे, असां वटि करप्शन आहे। माना तव्हांखे रीज़ननि जा जेको आहे न माना ईअं अंबार ॾींदा, पर उन्हनि खां केरु सवाल करे त तव्हां कोशिशि कई आहे कॾहिं त तव्हां पंहिंजी लाइफ खे बहितर करे सघो सवाइ नौकिरीअ जे। जेके बि नौजवान तव्हांखे मिलंदा उहे तक़रीबन जेको आहे सो तव्हांखे इहो चवंदा यार नौकिरी लॻाराए, 20-25 हज़ार जी 30,000 जी नौकिरी लॻाराए, इन खां मथे उहो सोचनि ई नथा। महीनो अॻु ब्राज़ील में हिकिड़ी गऊं खपी आहे जेका 1 अरब रुपयनि में खपी आहे। 1 अरब रुपयनि जी हिकु गऊं खपी आहे ऐं उहा गऊं आहे, उनजो नालो आहे नेलोर या नीलोर। इहो जेको नस्ल आहे ब्राज़ील में इंडिया मां जेको आहे सो आंदो वियो हुयो। हाणे इहा थी वई हिकिड़ी जेको आहे सो नीलोर गऊं जी जेको आहे सो रक़म जेका ब्राज़ील में खपी आहे। लेकिन उन खां अलावा असांजे पंहिंजे सिंध में कराचीअ में हर साल जेके जानवर आहिनि जंहिंमें भागनाड़ी जेको आहे सो सिबीअ जो जेको आहे सो ॾांद आहे, उन खां अलावा असांजी रेड सिंधी आहे, मलेरी गऊं आहे, उन खां अलावा साईवाल पंजाब जा जेके जानवर आहिनि उहे जेको आहे सो करोड़े रुपयनि जा था खपनि। तव्हां सोचींदा हूंदव त यार हाणे असां इहो जेको आहे सो जानवरनि जो कमु कीअं कयूं, इहो त सफ़ा 3rd क्लास कमु आहे ऐं इन में वरी अगेन असां हारी सॾिबासीं। तव्हांखे ख़बर आहे त सुरमा वाला केॾो वॾो सेठ आहे, उन खां अलावा जेको आहे सो साबिर निहारी वारो केॾो वॾो सेठ आहे। कराचीअ जा वॾा वॾा जेके सेठ आहिनि उन्हनि सभिनी जा जेको आहे सो वाड़ा आहिनि कराचीअ में ऐं उहे हर साल अरबे रुपयनि जूं मतिलबु जेको आहे न गऊं खपाईंदा, यानी कि जानवर जेके आहिनि क़ुर्बानीअ जा उहे विकिरो था कनि। जेकॾहिं एॾा वॾा वॾा सेठ जेके अरबे रुपयनि जो जिन जो बिज़नेस आहे उहे गऊं ऐं जानवरनि जा वाड़ा खोले करे कमाए सघनि था, त पोइ असां सिंधी त बेसिकली आहियूं ई हारी। असां छो नथा इहो कमु करे सघूं। हाणे जेकॾहिं कंहिं दोस्त खे चवंदासीं त बाबा जेको आहे सो वाड़ो खोल, त उहो चवंदो यार पैसा कोन्हनि, पैसनि खां बग़ैर वाड़ो कीअं खोलियां। यार ॾिसो, दुनिया में न ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे सो 1 करोड़ रुपया खणी अचो ऐं 1 करोड़ जो जेको आहे सो वाड़ो खोलियो। तव्हां नंढड़ी लेवल ते स्टार्ट करे सघो था। 1-2 जानवर नंढड़ा गाबा वरिता, उन्हनि खे जेको आहे सो पालियो, वरी उन्हनि खे विकिरो कयो, आहिस्ता 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 तव्हां इनखे जेको आहे सो हिकिड़ी मैस लेवल ते वॾी लेवल ते खणी वञी सघो था। इहो हिकिड़ो मिसाल न, हज़ारे मिसाल भरिया पिया आहिनि। त जेकॾहिं हाणे ॾिसो तव्हांजी एज सपोज़ आहे 20-22 साल, ठीकु आहे, तव्हां वटि रोज़गार कोन्हे, 20-22 साल जी एज में जेकॾहिं तव्हां हिकिड़ो नंढड़ी लेवल ते जेको आहे जानवरनि जो कारोबार स्टार्ट कयो था, त जॾहिं तव्हां 28 साल जा मुकमल मैच्योर जवान थींदव त तव्हांजो कारोबार बिल्कुलु ॼमियल हूंदो उन दौर में। त जेकॾहिं इन्हनि 6-8 सालनि जे सफ़र में तव्हां हिकिड़ो तमामु सुठो कारोबार ॼमाए सघो था, त इहो घाटे जो सौदो न आहे। 8 साल या 6 सालनि जी महिनत ते जेकॾहिं तव्हां करोड़पति थी वञो त घाटे जो सौदो न आहे। नौकिरीअ में बि जेकॾहिं तव्हां 25,000, 30,000 या 50,000 जी नौकिरी वठंदव त लख रुपए ते पहुचण लाइ तव्हांखे 6-8 साल 10 साल लॻी वेंदा। त इन खां बहितर न आहे त करोड़पति थियो ऐं उहो नंढड़ो कारोबार स्टार्ट कयो, पंहिंजे ॻोठ खां स्टार्ट कयो, सुठा नस्ली जेको आहे सो गाबा ऐं जेको आहे सो गऊं रखी करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो तव्हां पालियो ऐं क़ुर्बानीअ में उन्हनि खे विकिरो कयो। कराचीअ जे हर सेठ जा जेको आहे न फॉर्म लॻल आहिनि जिन में हिकु जानवर 2-2, 3-3 करोड़ जो जानवर आहे। ॾिसो, स्टूडेंट बिरयानी कराची हुजे, कंहिं ज़माने में उहो जेको आहे हिकिड़ी नंढड़ी रेड़ी हलाईंदो हुयो। KFC वारो दुनिया खे ख़बर आहे त उहो केतिरा दफ़ा फेल थियो ऐं ईअं ई हिकिड़ी रेड़ीअ मां जेको आहे सो KFC वॾो थियो। अहिड़े क़िस्म जा हज़ारे मिसाल आहिनि। मुंहिंजे ॻोठ में पाड़े में हिकिड़ो दोस्त आहे पाड़े जो, जेको आहे असां सां गॾु जॾहिं क्रिकेट खेॾंदो, वीचारो अबोज सादी तबियत जो माण्हू हूंदो, त उनखे जॾहिं असां क्रिकेट ते ईंदो न त असां उनखे खेॾाईंदा न हुआसीं, त उनखे चवंदासीं तूं कोच आहे बाबा असांजो, उनखे साइड करे बीहारे छॾींदा हुआसीं, त उहो वीचारो उन कोच वारे नाले में जेको आहे न ख़ुशि थी वेंदो हो। अॼु यकीन कयो उन वटि मूंखां वधीक पैसो आहे, मूंखां छा मतिलबु चङनि भलनि खां वधीक पैसो आहे। छो? उन हिकिड़ी में वरिती, 1 मां 2, 5, 8, 10, असां 10 साल में जेको आहे सो हिकिड़ी सैलरी चङी ख़ासी सैलरीअ ते पुॻासीं। हू करोड़े रुपयनि जो मालिक आहे इन माल जे कम मां। उहो जेको आहे सो कोच जंहिंखे असां माना रांदि न खेॾाईंदा हुआसीं क्रिकेट, उहो अलाए किथे पुॻल आहे। अहिड़ा हज़ारे मिसाल आहिनि जिन मां असांजा नौजवान सिखी सघनि था त नीलोर गांइ जेको आहे 1 अरब रुपए जी विकिरो थी आहे ब्राज़ील में, ऐं इहो ओरिजिनली जेको नस्ल आहे उहो इंडिया मां खयो वियो।
ऑस्ट्रेलिया में तव्हां वेंदव, ऑस्ट्रेलिया में जेका बि फार्मिंग थी थिए हींअर गऊं जी, उहा सिंधी नसुल जी गऊं जी थी थिए। सिंधी कहिड़ो नसुल? मलीर जी, जंहिंखे असां रेड सिंधी बि चवंदा आहियूं। असां पंहिंजी प्रोडक्ट खे मार्केट कयो ई कोन्हे को। असांखे मार्केट करिणो पवंदो ऐं नौजवाननि खे इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। नौकिरीअ खां अलावा वॾी दुनिया आहे, वसी दुनिया आहे, जंहिंमां तव्हां कमाए सघो था, सिंध जी ख़िदमत करे सघो था, सिंध जो नालो रोशन करे सघो था, सिंध जूं जेके असांजूं आबाई शयूं आहिनि उन्हनि खे दुनिया ताईं पहुचाए सघो था। असां पंहिंजो टाइम ज़ाया करे चुका आहियूं नौकिरीअ मां। हाणे अची सिखियो आहे त न ॿेली, जेकॾहिं असां हीअं 22 साल जी एज में जॾहिं डिग्री करे निकिता हुआसीं यूनिवर्सिटीअ मां, कारोबार कयो आहे त असां अलाए किथे हुजूं आहे। जेतिरो असां कंपनीअ खे कमाए था ॾियूं साल में, ओतिरो असां पाण कमाए वञूं आहे। त मां सम्झां थो त हीअ वीडियो जेको आहे दोस्तनि जे लाइ हिकु सुठो गाइड थींदो। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे, काइंडली जेके असांजो आबाई कमु आहे उनखे वठो, बिज़नेस कयो, नौकिरियुनि जे पोयां न भॼो। नौकिरियूं तव्हांजी ज़िंदगी ख़ुशहाल कॾहिं बि न कंदियूं। कारोबार कयो। वरी महिरबानी।